नाज़रीन हाणे रुकंदासीं गौसपुर जे ॻोठ अब्दुल कादिर भयो जे रहवासियुनि जो ईदगाह जे प्लाट ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। बासर ईदगाह जे प्लाट ते कब्ज़ो कयो आहे। ॻोठाणनि मुतालबो कंदे चयो आहे त प्लाट ते कब्ज़ो ख़त्म कराए ॻणती ख़त्म कई वञे। अवांखे अपडेट कंदा हलूं गौसपुर मां। गौसपुर जे ॻोठ अब्दुल कादिर भयो जे रहवासियुनि जो ईदगाह जे प्लाट ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। ॻोठाणनि मुतालबो कंदे चयो आहे त बासर ईदगाह जे प्लाट ते कब्ज़ो कयो आहे। प्लाट तां कब्ज़ो ख़त्म कराए ॻणती ख़त्म कई वञे। अहम ख़बर आहे अवांखे अपडेट करे रहिया आहियूं त गौसपुर जे ॻोठ अब्दुल कादिर भयो जे रहवासियुनि जो ईदगाह जे प्लाट ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। अहम ख़बर आहे अवांखे ॾेई रहिया आहियूं त गौसपुर जे ॻोठ अब्दुल कादिर भयो जे रहवासियुनि जो ईदगाह जे प्लाट ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। बासर ईदगाह जे प्लाट ते कब्ज़ो कयो आहे। ॻोठाणनि मुतालबो कंदे चयो आहे त प्लाट तां कब्ज़ो ख़त्म कराए ॻणती ख़त्म कई वञे। इन हवाले सां राब्तो कयो आहे बरकत भयो सां। जी बरकत, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कंदरकोट जी बी सेक्शन थाणे जी हद आहे ॻोठ अब्दुल कादिर भयो में ॻोठाणनि जो फ़क़ीर शौकत भयो, ज़ोएब नईम भयो ऐं ॿियनि जी अॻवानी में ॻोठ जे चिमनी वारे इलाइक़े ईदगाह जे प्लाट ते बासर माण्हुनि जी मुबीना तौर कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। एहतजाज करण में एहतजाजनि सख़्तु नारेबाज़ी कई आहे। मुज़ाहिरीन आवाज़ न्यूज़ आॾो ॿुधाईंदे चयो आहे त बासर अब्दुल सत्तार भयो जेको क्रिमिनल माण्हुनि जी मदद सां असांजे ईदगाह जे प्लाट ते कब्ज़ो करे असांखे धमकाए रहियो आहे ऐं बासर शख़्सियत जो चवणु आहे त हीउ ईदगाह वारो प्लाट मुंहिंजी ज़ाती मिल्कियत आहे। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त बासर कब्ज़ा माफ़िया अब्दुल सत्तार भयो पंहिंजे हथियार बदन गनमैननि जी मदद सां प्लाट ते कब्ज़ो करे ज़बरदस्ती प्लाट ते जॻह ॾियणु चाहे थो, जेका असां सां सरासर नाइंसाफ़ी आहे। मुज़ाहिरीन जो वधीक चवणु हो त बासर अब्दुल सत्तार भयो ख़िलाफ़ कंदकोट जी बी सेक्शन थाणे ते कब्ज़े जो केस बि दाख़िल करायो वियो आहे, पर पुलिस संदसि ख़िलाफ़ कार्रवाई करण बदिरां उन सां बिट बणियल आहे। वधीक मुज़ाहिरीन एसएसपी कशमोर अमजद अहमद शेख तोड़े डीआईजी लाड़काणो खां मुतालबो कयो आहे त बिना कंहिं देर जे असांजे एहतजाज जो नोटिस वठी असांजे ईदगाह जे प्लाट तां कब्ज़ो ख़त्म कराए कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। जी ठीक है, वॾी महिरबानी तव्हांजी अपडेट करण लाइ।